मेमण मोहम्मद यूनस मेमण जी वाइफ। मुंहिंजी शादी 8 साल पहिरीं थी आहे हैदराबाद जे बिल्डर मोहम्मद यूनस मेमण खां। मुंहिंजे मुड़ुस मूं ते कूड़ी FIR कराए छॾी आहे, मुंहिंजी मम्मा ते, मुंहिंजे ॿिन्हिनि भाइरनि ते कूड़ ॻाल्हाए असांखे, मूंखे 5 ॾींहं जेल कस्टडी, मम्मा खे 2 ॾींहं जेल कस्टडी कराए छॾी। मुंहिंजा ॿार मूंखां पुरी वियो। जॾहिं ॿार वठणु वियमि हिननि खां, त हिननि चयो मोॾे ॿार न आहिनि, तोखे परीं सुठे तरीक़े खां ॿार ॾेखारींदमि, तूं अचिजांइ ज़रूरु। जॾहिं त 12 तारीख़ ते हिननि खे मूंखे पंहिंजो घरु ॾियणो हुओ, रजिस्ट्री कराए ॾियणी। 8 सालनि खां ई मूंखे रुॻो हलाईंदा रहिया की तोखे अॼु न घरु मिलंदो, कल्ह न मिलंदो, तोखे मिली वेंदो, एॾी जल्दी छा आहे। मूं चयो अलाह न करे तव्हांजी एज एॾी आहे, अलाह न करे तव्हांखे कुझु थी थो वञे त मूंखे घरु मुंहिंजो नथो मिली सघे। तव्हांजे पुटनि खां ॿिन्हिनि खां मूंखे कोई उमेदु कोन्हे, तव्हांजी वाइफ खां कोई उमेदु कोन्हे। हीअ हलाईंदे हलाईंदे कॾहिं किथे चूनो किराइण, कंहिं प्लाट ते, हाँ ये प्लाट तेरा हो गया, कॾहिं कंहिं प्लाट ते, हाँ ये प्लाट तेरा हो गया। ईअं कंदे कंदे 1 साल में मूंखे मीरपुर खास मां वठी विया हैदराबाद इसरा विलेज में। हिननि मूंखे 5 साल रखियो आहे रेंट जे घर ते, ठीकु आहे। उन खां बाद प्लाट जॾहिं चयो हिननि खे, मूं चयो हाणे जाम थी वियो, प्लाट वठे वरितो आहे मूं। जॾहिं प्लाट जी फाइल आउं घुरणु लॻियमि त हिननि हू प्लाट जी फाइल बि जाली फाइल मूंखे ॾिनी वई, रंगीन कॉपियूं कराए उहा फाइल बि हिननि जी यूनस मेमण जे नाले ते। गाॾी हिननि खे अमेरिका शिफ्ट करे छॾियो, ठीकु आहे। गाॾी मुंहिंजी विकिणे छॾी, मुंहिंजी गोल्ड जी चूड़ियूं लाराए हिननि विकिणे छॾियूं, सॼा बहाना करे कि मुंहिंजी तबियत ठीक कोन्हे, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, मेरे हालात सही नहीं है। मुझे आपने अमेरिका उनको शिफ्ट कर दिया है, आपके पास जब कहाँ से पैसे आए जो आज आप बोल रहे हैं कि मेरे हालात ठीक नहीं है। ईअं कंदे कंदे हलाईंदे एंड में हिननि मूं ते कूड़ा ब्लेम हणी मूंखे इन्हनि हर शइ में ग़लति कयो, मुंहिंजी मम्मा खां बदतमीज़ी करणु, मूंखां बदतमीज़ी करणु। जॾहिं आउं सम्झणु शुरू थियमि, औरतुनि जा हिननि जा मूं नाजाइज़ हिननि जा मूं मैसेजिस पकड़िया। हिननि चयो न तोखे पंहिंजी मस्ती लॻी आहे, तोखे हीअं आहे, तोखे हूअं आहे। पंहिंजे दोस्तनि खे वठी ईंदा हुआ घर, जॾहिं ॾिसो दोस्तनि खे वठी ईंदा हुआ, नशे में ई फुल हूंदा हुआ हिननि जा दोस्त। कॾहिं कोई ॻाल्हि करणु मूंखां, ठीकु आहे। सलीम नाले जो हिननि जो आहे कोई फ्रेंड आहे आर्मी में, हुननि जी धमकियूं ॾियणु मुंहिंजी मम्मा खे। हिननि धमकियुनि ते ई मूंखां निकाह कयो, मुंहिंजी मम्मा खे प्रेशरवाइज़ करे चारो खणंदमि तुंहिंजी धीअ, न त हिन जो निकाह ॾे। मुंहिंजी मम्मा प्रेशर में अची निकाह ॾेई छॾियो। जेको निकाहनामे ते लिखायो, मुंहिंजो जेको हक़ आहे मूंखे अॼु ताईं कोन मिलियो। न मूंखे सोनो मिलियो अथव, न मूंखे घरु मिलियो अथव, न मुंहिंजो हक़ मेर मिलियो आहे, न बैंक बैलेंस मिलियो आहे। तव्हां चवंदव निकाहनामो बि आउं ॾेखारण लाइ तयारु आहियां मीडिया ते। अॼु आउं हीअ चाहियां पई कि मुंहिंजा ॿार मूंखे मिलिया वञनि। मूंखां नाजाइज़ी जाम थी वई आहे, हिन यूनस मेमण मूंखां नाजाइज़ी जाम कई आहे। एंड में अची बि मूं ते ग़लति इल्ज़ामात हणी मूंखे ज़लील पियो करे दुनिया में पूरी में। ऐं हीअ इल्ज़ामात बर्दाश्त नथी करे सघां। जॾहिं हिननि जो चवणु मूं छॾियो, कॾहिं चवंदा कंहिं दोस्त जे साम्हूं अची वञ, हाँ मेरा दोस्त आ रहा है तैयार हो जा, दोस्त आ रहे हैं आज तैयार हो जा। भाई फैमिली आ रही है, नहीं फैमिली नहीं है, मेरे दोस्त हैं। दोस्त अगरि कोई ना कोई मायूं हूंदियूं हुयूं ऐं हमेशह 2 मायूं आयूं, जंहिंमां यूनस हिकिड़ी माई सां गॾु हूंदो हुओ, हिकिड़ी सां दोस्त हूंदा हुआ। साम्हूं मूंखे बिहारे हिननि अलाए छा हिननि मूंखां नाजाइज़ियूं कयूं आहिनि, जेके आउं बर्दाश्त न कयूं। मूंखे 4 महीना पहिरीं हिननि कढे छॾियो हैदराबाद मां कि भले वञ तूं पंहिंजी माउ जे घर। हुतां अमेरिका भॼी विया। अमेरिका खां ई मूंखे फ़ोन करे चवनि पिया सामान उठा, यहाँ से निकल। मुंहिंजो सामान खणी मूंखे मीरपुर खां शिफ्ट बि पाण करण वारा आहिनि। मूंखे हैदराबाद मां हिननि कढे छॾियो, ठीकु आहे। अॼु अची मुंहिंजे भाइरनि ते ॿिन्हिनि ते नाजाइज़ FIR, कूड़ियूं FIR, मुंहिंजी मम्मी ते कूड़ी FIR, मुंहिंजी मम्मी खे जेल कस्टडी कराए छॾियो, मूंखे कराए छॾियो वञे। हीअ कूड़ी FIR जी इन्वेस्टिगेशन कई वञे, यूनस खां इन्वेस्टिगेशन कई वञे। यूनस मेमण बिल्डर जेका पंहिंजे पाण खे वॾा चवराईंदा आहिनि, हैदराबाद जा इकरा विलेज जा मालिक आहिनि जेका, हुननि खां इन्वेस्टिगेशन कई वञे कि तव्हांजी ज़ाल तव्हांजो बिगाड़ियो छा हुओ आख़िर जो तव्हां पंहिंजी ज़ाल खे जेल मोकिली पूरी राति। पहिरियों जेको हिननि ॾींहुं मुंहिंजो थाणे में पूरी राति मूंखां तशदुद थिया विया अथव। SHO कूड़ी FIR मुंहिंजे नाले कई, SHO खां इन्वेस्टिगेशन कई वञे। रुॻो पैसे जे ज़ोर ते अची हिननि मूंखां सभिनीनि मिली नाजाइज़ियूं कयूं आहिनि। मूंखां जाम नाजाइज़ी थी आहे, ऐं एतिरी नाजाइज़ी बर्दाश्त नथी करे सघां। अॼु बि मूंखे थ्रेड अचनि पिया कि तूं केतिरी FIR ख़तमु कराईंदे, हितां ख़तमु थींदी त ॿी जॻह तां खणिजी वेंदे, हुतां ख़तमु थींदी तीसरी जॻह तां खणिजी वेंदे। कितनी FIR तूं ख़तमु करवाएगी, मैं भी तुझे देखता हूं। रुॻो पैसे जे दम ते हिननि मूंखां नाजाइज़ियूं, मुंहिंजे भाइरनि खे थ्रेड अचनि पिया। मुंहिंजी मम्मी खे असांखे जान जो ख़तरो अथव, असांखे यूनस मेमण खां बचायो वञे। ऐं सभिनीनि खे हथ जोड़ी अॼु चवां थी कि मुंहिंजी यूनस मेमण खां इन्वेस्टिगेशन कई वञे, मुंहिंजी कूड़ी FIR ख़तमु कराइजियूं वञनि, मुंहिंजी मम्मा जी, मुंहिंजे ॿिन्हिनि भाइरनि जी। ऐं हथ जोड़ां थी सभिनीनि जे साम्हूं कि मूंखां इंसाफ़ कयो वञे। असां त हिकु कूड़ो ब्लेम, असां त हिकु कूड़ी ज़िलत खणिजी वञे, हटाइजी वञे। ऐं प्रेगनेंट आहियां अॼु बि यूनस मेमण जे ॿार खां। ही यूनस मेमण मुंहिंजे ॿार खे बि नाजाइज़ करे पियो, छो छाला
हमेशा बार भी मुंहिंजा हिननि DNA जो चयो मैं DNA करवाऊंगा। अॼु बि मूंखे चवे पियो की मुंहिंजो ॿारु कोन्हे ऐं चाहियां थी मुंहिंजो DNA थियो वञे ऐं हिन यूनस मेमण खे इन जे अंजाम ताईं पहुचायो वञे। मूंखे हिन खां जान मुंहिंजी खे ख़तरो आहे, मुंहिंजी मम्मी खे, मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजी पूरी फैमिली खे यूनस खां ख़तरो अथव। मूंखे बचायो वञे हिन यूनस खां। सभिनीनि जे अॻियां हथ जोड़ां थी, सभिनीनि जे अॻियां की आउं तव्हांजी न्याणी आहियां ऐं सिंध जी न्याणी आहियां, मूंखां इंसाफ़ु कयो वञे। मुंहिंजे मुड़ुस खां इन्वेस्टिगेशन SHO खां SSP खां ऐं एप्लीकेशन मिरपुर खां SSP खे ॾिनी आहे, मूंखे कोई रिस्पॉन्स हुननि बि कोन ॾिनो। छो? आख़िर मुंहिंजी ग़लती छा आहे? मुंहिंजो छा गुनाह आहे? अहिड़ो कहिड़ो मूं गुनाह करे छॾियो हिननि जो मुंहिंजे पोयां कोई बीहे न पियो। मुंहिंजो पप्पा न आहे, हिकिड़ी यतीम छोकिरी, मुंहिंजा भाउ भेणनि मां सभिनीनि खां नंढा मासूम, हुननि खे नाजाइज़ हुननि ते FIR, मूं ते नाजाइज़ FIR, मुंहिंजी मम्मा ते। असांखे नाजाइज़ हिननि जेल करायो, नाजाइज़ जेल करायो। ख़तरो आहे मूंखे गाॾी यूनस मेमण ॾिनल हुई। अॼु मूंखे हुन गाॾी जा थ्रेड अचनि पिया की अगरि तूं ही गाॾी कढी असां गोलियूं हणाए तोखे भराए छॾंदासीं हुन गाॾी में, गाॾी या त असांखे वापसि कर। ऐं यूनस खे चवां थी की तव्हां अचो, तव्हां जेॾी मूंखे तलाक ॾियो, तव्हां अचो प्यार खां मूंखां गाॾी वठी वञो। मुंहिंजो घरु तबाह थी वियो। हिन यूनस खे एतिरी शर्म लिहाज़ एहसास न आहे। हमेशह मूं चयो नहीं करें बच्चे रुल जाएंगे। 8 साल खां बर्दाश्त कंदी पई, चवां नहीं करें बच्चे रुल जाएंगे, नहीं करें। जॾहिं मुंहिंजी इंतिहा थी वई, जॾहिं हिन ॻाल्हियुनि तां विढ़नि शुरू थी वियमि की नहीं करें, ॿिया बोर बर्दाश्त नहीं करी, त हिननि मूंखे कूड़ी FIR में फासाए छॾियो। हैदराबाद में कटराई आहे, सिटी थाणे में। कुझु बि न, कमेटी जा पैसा हुन माई खे आउं नथी सुञाणा। अॼु ताईं मूं हुन माई खे कोन ॾिठो आहे, कॾहिं कोन मुंहिंजी नज़रनि में चढ़ी आहे राणी। उन जो पहिरीं बि जेल मां जॾहिं निकितमि, मूंखे सभिनीनि चयो कि ये काफ़ी बार आ चुकी है सनम अंदर, ये कभी किसी की वाइफ बन जाती है, झूठे केसेस ये वो करवाती है पैसों पे। मुंहिंजे मुड़ुस बेहद पैसो मूंखे प्राइवेट गाॾियुनि मां अरेस्ट करायो आहे हितां। मुंहिंजी मम्मी खे जॾहिं खणायो त तव्हां सीधा जेल थाणे खणी वञो। मुंहिंजी मम्मी खे यूनस मेमण इकरा विलेज जे ऑफिस ते घुरायो आहे सिधो। रीवो आहे ब्लैक कलर जी या वीगो आहे, मूंखे नंबर यादि कोन्हे, नंबर बि ॾियण लाइ हुनजो तयारु आहियां। मूंखे हुन माण्हू जो बि नंबर यादि कोन्हे जेको ही सभु कुझु कराए पियो। वकास खे, वाजिद खे पुछियो वञे कि मुंहिंजी मम्मी खे वठी कंहिं तरीक़े खां मुंहिंजी मम्मी ते हिननि हथु कयो। हिकिड़ा नौकर यूनस जा मुंहिंजी मम्मी ते पिया हथु खणनि। छो? मम्मा खे चवणु पिया, उनखे चओ कि मुंहिंजी धीउ तलाक बि वठणु चाहे पई, ऐं असांजे ॿार बि लिखी ॾे, तूं ही कचे पने ते लिखी ॾे या असांखे कंहिं बि तरीक़े खां लिखी ॾे, तोखे हितां ई असां ऑफिस मां ही वापसि घर पिया मोकिलूं, तोखे असां थाणे कोन मोकिलंदासीं। 2 ॿार आहिनि, मोहम्मद मूसा 2 साल जो अथव ऐं 6 साल जी मुंहिंजी मशल फातिमा आहे। 2 महीननि खां मुंहिंजा ॿार मूंखां पुरे विया, मूंखे अञा ताईं ॾेखारियो कोन्हे। जॾहिं ॿार ॾिसणु वियो, मूंखे चए पियो तोखे परसों में तुझे बच्चे दिखाऊंगा। मूंखे खणी हिननि जेल कराए छॾी। छो न चएसि के? आख़िर छा मां गुनाह कयो? मां यूनस जी ॻाल्हियूं रखियूं हिन लाइ। पंहिंजा हिननि ॿार अमेरिका शिफ्ट करे छॾिया, हिननि जी वाइफ कोन्हे ऐं ॿई बि आया। चौकीदार चवनि पिया कि साहब 5 ॾींहंनि खां घर कोन्हे, घर तालो लॻो पियो। मुंहिंजे पोयां अॻियां ही ज़िलत ॾी छॾी। जॾहिं त अॼु ताईं घर मां कोन निकिती, यूनस खे ख़बर आहे। अॼु ताईं मुंहिंजी कोई सोशल मीडिया खे तव्हां सर्च कयो, मुंहिंजी हिकिड़ी तस्वीर कंहिं ते कोन हूंदी। मूंखां यूनस जाम नाजाइज़ियूं कयूं आहिनि, जाम। हैदराबाद सिटी थाणे जूं आहिनि। SHO खे पैसा ॾिना, ASI खे मूंखे नाला यादि कोन्हे हिननि जा, ऐं ॾिठो बि कोन्हे। मूंखे ॿाहिरि हिननि उतां ई कढे छॾियो, मूंखे थाणे अंदरि न, बसि प्राइवेट गाॾियुनि में मूंखे जेल ताईं हिननि प्राइवेट गाॾियुनि में पहुचायो। मूंखे छो पहुचायो आहे? छो? मुंहिंजी मम्मा खे नाजाइज़ हिननि अंदरि करायो। जॾहिं आउं पंहिंजी बेल कराए निकिरां पियो, हुन ॾींहुं मूंखे नमाज़ में आवाज़ अचे पई कि सनम की मम्मा आई है। नाजाइज़ असांखां जाम थी आहे। मुंहिंजी मम्मा हिकिड़ी बेवा ऐं हिकिड़ी यतीम। मुंहिंजो चाचो मुंहिंजे पोयां न, मुंहिंजो कोई मामू मुंहिंजे पोयां न, कोई असांजे पोयां न आहे। असां अकेला आहियूं, सफ़ा अकेला आहियूं। यूनस नाजाइज़ फ़ाइदो खणी वियो हिन शइ जो। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे मूंखे इंसाफ़ मिलियो वञे। यूनस जी, राणी जी, SHO जी, जंहिं मूं ते कूड़ी FIR कटी आहे सिटी थाणे वारे, SSP खां मुंहिंजी हिननि सभिनीनि खां आहे कि मूंखे इहा इन्वेस्टिगेशन खपे थी कि मूं ते कूड़ी FIR कराई छो वई, कूड़ ॻाल्हायो छो वियो। हिकिड़ो पैसे जे ज़ोर ते, हिकिड़ो बिल्डर आहे मञा थी, उन बिल्डर बेहद पैसो भरियो, जंहिंजे ज़ोर में अची हिननि मूं ते
वठी वई। हुसैनाबाद थाणे में मुंहिंजे भाइरनि ते नाजाइज़ FIR आहे, ऐं चवां पई इन्वेस्टिगेशन कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।